सेकेंडरी एजुकेशन HEC जी जेका टीम इस्लामाबाद खां आई, असां हुनखे शिकारपुर में विज़िट्स करायूंसीं लोकेशन्स, उहे सभु शयूं मंज़ूर थियूं। हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे हाणे असां ख़ुशि थियासीं, मिठायूं विरायोसीं, ॾाढा ख़ुशि थिया त भई शिकारपुर में असांजी न हुजण जे बराबरि तहरीक रूल कमु करे हुई। पर हाणे छा थियो आहे त शारती यूनिवर्सिटी जी VC खां पुछूं था त उहा चवे थी, मैडम नीलोफर शेख चए थी त असांजी तरफ़ां सॼी डॉक्यूमेंटेशन कंप्लीट थी चुकी आहे, असां इहो ॾेई छॾियो आहे HEC फाइल तव्हांजो। HEC जो सो ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त उते जेको डायरेक्टर आहे रहीम बख़्श चन्नू साहिबु आहे, उहो बि शिकारपुर जो आहे। उन चयो त मुंहिंजे शहर जी ॻाल्हि हुई त मां हिन फाइल में देरी कोन कई, असां हिन जे लाइ जेको बुनियादी जेको टोकन बजट थींदो आहे उहो बि असां 10 करोड़ रुपयो मंज़ूर करे छॾियो आहे। ऐं हाणे वरी केस तव्हांजे सिंध में थो अचे। ऐं सिंध में जेको गवर्नर थींदो आहे उहो आहे चांसलर थींदो आहे, उन वटि फाइल पियो आहे, CM वटि पियो आहे। CM शिकारपुर आयो हुयो ऐं CM हाउस मां ख़बर पई असांखे त शिकारपुर में जॾहिं आयो हो सिविल अस्पताल जी जेका कंस्ट्रक्शन जी ऐलान करणु आयो त हुनखे शिकारपुर में यूनिवर्सिटी ऐलान करिणो हो, पर हुन न कयो। हुनखे अॼु 6 महीनो गुज़री चुको आहे ऐं हाणे किथां बि असांखे जवाबु नथो मिले, न असांखे HEC मां, न शारदी यूनिवर्सिटी मां, न गवर्नर हाउस मां, न CM हाउस मां। हाणे कमु सॼो थी वियो आहे सियासी ऐं इन्हनि 6-8 महीननि जे इन जेको डिले थी वियो आहे, जेको थियणो हुयो, इन डिले थियण में जेको ॿी जेका ख़तरनाक ॻाल्हि जेका साम्हूं आई आहे उहा आई आहे त लाड़काणे वारा जेके सियासी माण्हू या आवाम जेको आहे उहो कोशिशि में लॻी वियो आहे त शिकारपुर जा सियासतदान पाण में विढ़नि भले, असां इहो ट्रांसफर कराए वञूं लाड़काणे। ऐं लाड़काणे जा माण्हू तमामु घणा एक्टिव आहिनि सियासी तौर ते। लाड़काणे ज़िले जी सॼे पाकिस्तान में हिकिड़ी ॿी अहमियत आहे ऐं लाड़काणे जा MPs MLAs तमामु एक्टिव आहिनि। ऐं ख़ासि तौर ते जेको आवाम आहे, जेको शागिर्द तबिको आहे, लाड़काणे में हर साल 15-20 छोकिरा CSS क्लियर था, एतिरो त छोकिरनि में नौजवाननि में ऐं एक्टिव एतिरा आहिनि। जॾहिं शिकारपुर लाइ मंज़ूर थी हुई उनजे ॿिए ॾींहं ते लाड़काणे जे छोकिरनि एहतिजाज कयो, कटिंग्स पई हुन सां वटि, एहतिजाज कयो त इहा शिकारपुर में छो मंज़ूर थियण खां पोइ तमामु बड़ो एहतिजाज थियो लाड़काणे में त शिकारपुर में छो, पर शिकारपुर जे माण्हुनि खे ख़बर बि कोन्हे। शिकारपुर जे माण्हू ख़बर बि कोन्हे त इहा एॾी वॾी कहाणी जेका मां ॿुधायो आहे तव्हांखे त इहो इनिशिएट बि थी चुकी आहे, मंज़ूर बि थी चुकी आहे, वरी कैंसिल बि थियण वारी आहे। इहा सॼी कहाणी ख़बर ई कोन्हे माण्हू खे। जेके मख़सूस माण्हू आहिनि, जेके ख़वास जेके चऊं असां, जंहिंमें शहर जा पॉलिटिशियन्स, पॉलिटिकल जेके वर्कर आहिनि या जेके अदीब आहिनि, उन माण्हू खां सवाइ आम माण्हू खे ॼण आम माण्हू जो को वास्तो वञे ई कोन्हे, या आम माण्हू जो ॿार यूनिवर्सिटी में पढ़ंदो ई कोन्हे। इन करे असां हाणे सोचियोसीं त असां हिन इशू खे पब्लिक में आणियूं, आवाम ते आणियूं, ॿार ते आणियूं ऐं आवाम खां डिमांड करायूं। हाणे डेलीगेशन खां कमु चढ़ी वियो आहे त असां का डेलीगेशन ठाहे 10 माण्हू जीअं गवर्नर सां मिली सघूं था, पर कोई ख़र्चेल न निकिरंदो। जेका ताक़त आवाम खे आहे उहा ताक़त कंहिं सियासतदान खे आहे ई कोन्हे। आवाम जी माना इहा आहे त आवाम माना आम माण्हू, शागिर्द, उस्ताद, हारी, मज़दूर, ओस्तो, रेड़ीअ वारो, गॾे गाॾे वारो, उस्ताद, शागिर्द, सभु माण्हू जेके आहिनि आवाम में आहियूं ऐं जेके इन जी महिल गॾियल डिमांड थिए थी, इन डिमांड खे हू डिनाए नथा करे सघनि। इन करे असां कोशिशि कईसीं त हाणे छा कजे, हाणे छा कजे वारी जेको सभिनी दोस्तनि सां गॾु इलाही सलाह खां पोइ जेको आहे त माण्हुनि खां, पब्लिक खां डिमांड कराइजे ऐं गवर्नमेंट खे या जेके चाहिनि था शिकारपुर में न थिए उन्हनि खे प्रूव कजे त शिकारपुर में बि माण्हू आहिनि, शिकारपुर में बि माण्हुनि खे तालीम खपे थी। सभु माण्हू कारोबारी जा ऐं सभु माण्हू क़बाइलियत जा न आहिनि, सभु माण्हू के माण्हू आहिनि जेके तालीम बि चाहिनि था, के माण्हू आहिनि जेके कोशिशि इहा तव्हां खां कई आहे। अॼु कहिड़ी मीटिंग आहे हिते, हाणे प्रोग्राम इहो रखियो आहे तव्हां त असां अवामी ताक़त जो मुज़ाहिरो करिणो आहे, पुरअमन मुज़ाहिरो करिणो आहे। हिकिड़ो पुरअमन मुज़ाहिरो, हिकिड़ी अवामी रैली करणी आहे। उहा रैली शहर जे शिकारपुर में जे तारीख़ जी पहिरीं रैली हुजणु खपे। एॾी वॾी रैली जेका इन एजेंडा ते हुजे। उहे सियासी माण्हू गॾु कंदा आहिनि, पंहिंजे सियासी मफ़ादनि जे लाइ कंदा आहिनि, पर हिन मफ़ाद जे लाइ हिन में को सियासतदान कमु शामिलु कोन्हे, हिन में का सियासी पार्टी शामिलु कोन्हे। असांजो तालुक़ु कंहिं सियासी पार्टी सां कोन्हे, असांजो तालुक़ु कंहिं बंगले सां कोन्हे, असांजो तालुक़ु शहर सां आहे, असांजो तालुक़ु शहर जी तालीम सां आहे, असांखे शिकारपुर सां प्यार आहे। इन एजेंडा ते गॾु कयूं त रैली जो ऐलान कयो असां त रैली जेका आहे
2 तारीख़ ते आचार्य जॾहिं अनाउंस कयो उन रैली में प्रोग्राम जेको असांजो जेको चॉकआउट कयो आहे इहो कयो आहे त शिकारपुर शहर में 8 यूसी ऐं हर यूसी मां असां नंढी नंढी कमेंट ठाही आहे हिते हिन यूसी में हेतिरा दोस्त आहिनि एक्टिव थियनि उहे मतिलबु हर माण्हूअ खे पंहिंजे पंहिंजे पाड़े में एक्टिव कनि ख़ासि तौर ते जेके एक्टिव नौजवान आहिनि उन्हनि खे शागिर्द आहिनि उन्हनि खे एक्टिव कनि ऐं पोइ असां उनखे 100 माण्हुनि जी हिकिड़ी कमेटी हर यूसी मां अगरि 100 माण्हू एक्टिव थियनि था यूसी तमामु वॾी आहे मूं वटि सॼी डेटा पई आहे त शिकारपुर में 8 यूसी आहिनि घटि में घटि यूसी जेको तइदादु आहे और जेको आबादी आहे जेका उहा 17,000 खां घटि गिनी 17,000 16,000 समथिंग जे विच में आहे हाणे 16-17,000 जे विच में 100 माण्हू कढणु एॾो वॾो मसइलो आहे बि कोन पर हीअ ॾिसूं था हे असांजी यूसी आहे असांजो पाड़ो आहे हे सभु असांजा जेके आहिनि हिते जेके आसपास में आहिनि कोई असां खां परे कोन्हे पर हुनजे बावजूद बि एतिरा माण्हू गॾु थियनि त लॻे थो ॾाढो ॾुखियो कमु पर जंहिं महिल सचाई ते चऊं था ॾिसूं त सचाई ते चऊं त ॾुखियो कमु आहे बि कोन 100 माण्हू हिकु जॻह ते गॾु कनि और जो तरीक़ो रखियो आहे त 100 माण्हू गॾु थियनि था हिकु यूसीअ मां घटि में घटि वधि में वधि एतिरा बि थियनि त उनजे पोयां वरी उन सां अहिड़ी मीटिंग था कयूं ऐं उन मीटिंग में इहो कयूं त हर माण्हू 10 माण्हू जी ज़िमेदारी खणे हर माण्हू 10 माण्हू ज़िमेदारी खणे अहिड़ी तरह सां 800 माण्हू थियनि था 100 माण्हुनि जे पोयां 10 माण्हू 1000 माण्हू थियनि था 8-10,000 माण्हू असांखे खपनि सिर्फ़ु शहर में पंहिंजी ताक़त आवाम जी ताक़त तालीम जी ताक़त इल्म जी ताक़त शो करण लाइ सो मां सम्झां थो इहो आहे हिते तव्हांखे चालू करण जो तकलीफ़ ॾियण जो जेको मक़सदु आहे त थी सघे थो त मां मिसकैलकुलेट कयो हुजे या थी सघे थो मां घणो ज़रूरत खां वधीक पूरी उमेद हुजण बि मायूसी बि ख़राबु आहे पर हद खां वधीक पूरी उमेद हुजण बि ख़राबु आहे ॿिन्ही जे विच ते हुजणु खपे माण्हू खे लॉजिकल हुजणु खपे त थी सघे थो त मां ख़ुशफ़हमी बि हुजां त मां ज़रूरु चाहींदुसि त तव्हां मां जेके असांजा दोस्त आहिनि कुझु ज़रूरु ॻाल्हाइनि त इहा ॻाल्हि वाक़ई मुमकिन आहे या मूंखे थोरो गाइड बि कनि त असांखे कहिड़े तरीक़े सां हलणु खपे इहो तरीक़ो सही आहे ग़लति फ़हमी आहे ख़ुशि फ़हमी आहे असांखे रिज़ल्ट मिलंदो या उन ॾींहं ते असांजी खिल थींदी या छा थींदो